वेलकम बैक नाज़रीन। के अपडेट का नालो अहम ख़बर है। PTI चेयरमैन इमरान खान समूरियुनि असेंबलियुनि तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो है। ब्रेकिंग न्यूज़ है, असां शेयर कयूं पिया। PTI चेयरमैन इमरान खान समूरियुनि असेंबलियुनि तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो है। रावलपिंडी में जलसे खे ख़िताब कंदे इमरान खान इस्लामाबाद न वञण जो भी ऐलान किया है। इमरान खान जो चवण है त समूरियुनि सूबाई असेंबलियुनि मां निकिरण जो फ़ैसिलो किया है। भंजा खां बेहतर है त करप्ट निज़ाम का बाहर निकरूं। आवाम जो समुंड कॾहिं भी इस्लामाबाद जो रुख कर सके थो। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खान जी। कुर्बान, अपडेट कजो। PTI चेयरमैन जो वधीक छा चवण हो? जी, तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान ऐलान किया है। अज रावलपिंडी में आज़ादी मार्च के हवाले से जो आखिरी जलसो हो, जैमें हुन इहो ऐलान किया है तहरीक इंसाफ समूरियुनि असेंबलियुनि मां इस्तीफ़ा दे रही है। माना क़ौमी असेंबली में तहरीक इंसाफ अॻ में इस्तीफ़ा दे चुकी है। हाणे जेके ॿियूं असेंबलियूं जिते तहरीक इंसाफ की नुमाइंदगी है, वह तकरीबन चइनी सूबनि जे सूबाई असेंबलियुनि सां गॾोगॾु गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर जी असेंबली में भी तहरीक इंसाफ की नुमाइंदगी है, जितां खां इमरान खान इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान किया है। उनजो चवण हो त मां पंहिंजे वॾनि वज़ीरनि सां मुशावरत कई है, पार्लियामेंटी अॻवान सां मुशावरत कई है। इहो फ़ैसिलो थी चुको त तहरीक इंसाफ हाणे असेंबलियुनि जो हिस्सो न रहंदी। तहरीक इंसाफ असेंबलियुनि मां कॾहिं इस्तीफ़ाऊं ॾींदी, इन बाबति वधीक मुशावरत कई वेंदी ऐं उनजी तारीख़ जो ऐलान कियो वेंदो। ही इमरान खान जो मौजूदा जेको पार्लियामानी निज़ाम है, उन ते ॿियो हमिलो है। इन खां अॻु में हू क़ौमी असेंबली मां इस्तीफ़ाऊं ॾेई मौजूदा कमज़ोर निज़ाम ते हमिलो करे चुको। हाणे रहियल बाक़ी जेके असेंबलियुनि मां नुमाइंदगी है तहरीक इंसाफ की, उन जे ख़ात्मे जो हुन ऐलान किया है। ऐं संदसि दावा है त ही मौजूदा जेको निज़ाम है, करप्ट निज़ाम है, कमज़ोर निज़ाम है, तहरीक इंसाफ उन जो हिस्सो रहण नथी चाहे। जी, मेहरबानी वाजी। वहाँ अपडेट कयूं अहम ख़बर है। वफ़ाक़ी घरू वज़ीराना सनाउल्लाह इमरान खान के ऐलान ते रद्द अमल ॾिनो है, जो चवण है त इमरान खान इस्तीफ़ाउन जो ऐलान करे शिकस्त जो एतराफ़ करे छॾियो है। इमरान खान ताक़त ज़रिए हुकूमत किराइण में पूरी तरह नाकाम वियो है। अवां खे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जो चवण त इमरान खान KP असेंबली तोड़े सके थो। पंजाब मां इस्तीफ़ा मुश्किल है। वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेतमादी रिथ अची वञे त असेंबली नथो तोड़े सघे।